KFC रमजान फेस्टिवल हो जाए, जिसमें है ये भी, ये भी, ये भी और बड़ी पेप्सी सिर्फ 14.95 में। Available on dine-in, takeaway and for delivery. Call 111 532 532. टॉलन्स इन्वर्टर रेफ्रिजरेटर से मिले आपको 40% तक बिजली की सेविंग, जो न सिर्फ आपके बल्कि मुल्क भर में काम आए। टॉलन्स एंड यू, मेकिंग पाकिस्तान प्राउड। बिरपुर ख़ास शहर के आस-पास वाले इलाइक़े में नादरा जी ठहियल शनासी कार्ड जी ऑफिस जेके कुछ कार्ड एक्सपायर थी विया हुआ, जंहिं करे माण्हुनि खे सख़्त मुश्किलात पेश अचनि पियूं। सिंध सरकार पारां नादरा ऑफिस खोलण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। इन बाद बिरपुर ख़ास में नादरा ऑफिस खुलण बाद परेशान थियल माण्हुनि पंहिंजे कार्ड मुताबिक़ ऑफिस पहुची विया, जिते नादरा ऑफिस में नओं कार्ड एक्सपायर कार्ड थियल ऐं ग़लतीअ वारो कार्ड जो ठहिण जो कमु जेको आहे शुरू करे छॾियो आहे। नया कार्ड ठहिण जो बि कमु जारी आहे। अॼुकल्ह पाकिस्तान में ऐं ख़ासि करे असांजे सिंध सूबे में कोरोना वायरस जो ख़तरो वधी वियो आहे। इन लाइ ज़रूरी आहे त अव्हां पंहिंजा हथ हर 10-15 मिंटनि खां पोइ साबुण सां चङी तरह 20 सेकंडनि ताईं धो ऐं ख़ासि करे नंढनि ॿारनि खे हथ धोइण जी आदत विझो। घटि में घटि 20 सेकंडनि ताईं साबुण सां चङी तरह हथ धो ऐं जेकॾहिं तव्हांखे नॉर्मली तौरु निछ अचे थी या खंघि अचे थी त ॿांह जो इस्तेमालु करियो, बजाए इन जो तव्हां हथनि ते खंघियो या निछ अचे त हथनि सां न ॿांह सां उन जो बचाव कयो। कोरोना वायरस जे कॾ हथ धोई पइजी वञो। मौजूद आहियूं जोही में। जोही जो आवाम जेको आहे लॉकडाउन जे करे केतिरो परेशान आहे, अचो त हिननि खां पुछो हिननि जो छा चवणु आहे। ऐं टाइम नथो मिले बछड़े वालो असांजो जेको आहे सो लॉकडाउन ख़तम ई नथो थिए, ज़ुल्म आहे। को टाइम त ॾियनि असांखे खुलण जो, सभिनी खे टाइम ॾियो वेठा आहिनि, बाक़ी असां कहिड़ो ॾोह कयोसीं। जेॾीमहिल मुख़्तियार कराचे ॾंढायो वञे ग़रीबनि खे पकिड़े थो वञे, बाक़ी ॾाढनि लाइ त आहे आई कुझु कोन्हे, को कानून ई कोन्हे, को खोलिया वेठा आहिनि सभु दुकान, बाक़ी आहे हीअ जुठ असां सां। असां त अची फाथासीं, असां सां अलाए कहिड़ो वेदन कयो आहे। ए न को कुझु आहे, ग़रीब माण्हू असां फाथाऊं अची करे असांजो दुकान खुलायो। असांजो दुकान बंदि लॻा पिया आहिनि, असां बेरोज़गार ॿिया सभु को खुलिया पिया आहिनि, असांजो ई बंदि लॻो पियो आहे। महिरबानी करे दुकान असांजा खुलाया वञनि। असीं इंतज़ार मथां अचण लाइ कपिड़ा लटा को छा वठिणो आहे, हे ज़रे असांखे पता पुलिस वारा आहे हो तंग करे सभु को दुकान त खुलियो पियो आहे न, असांजे मथां ज़रे फेरे दुकान बंदि कयो। काॾे ईददार मथां आहे, माण्हू को बचणे कपिड़ो वठे को छा वठे। ऐं महिरबानी जी नादरीन, तव्हां जोही वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। हिननि जो चवणु आहे त किराना दुकाननि जीअं असांखे बि का टाइम ॾिनो वञे जीअं असां पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र करे सघूं। कैमरामैन शौकत बलोच सां गॾु फहद बलोच, सिंध टाइम्स TV, जोही।